ग्रीनरी ऐं गुल टिड़ियल नज़र अचनि पिया, बिल्कुलु ईअं जीअं हर साल जीअं IBA सखर में बि हिन वक़्तु मौसम बहार में चो तरफ़ गुल ऐं ख़ुशबू जेका आहे उहा फैलियल आहे। हिन वक़्तु एग्ज़िबिशन जेका आहे गुलनि जी नुमाइश जारी आहे। अचो त हिते मौजूदु जेका IBA सखर जी इंतिज़ामिया आहे, शागिर्द आहिनि, उन्हनि सां गुफ़्तगू कयूं त हिन क्वालिटी एजुकेशन वारे इदारे में ख़ूबसूरत माहौल खे हू कीअं इंजॉय करे रहिया आहिनि। हीअ जेको असां ॾिसो पिया गुलनि जो जेको नुमाइश जेका आहे उहा हिन महीने में या अॻे महीने जे शुरूआति में मार्च में उहा प्लान कयूं पिया ऐं हीअ असांजी रवायत रही आहे त हर साल असां गुलनि जी वधि खां वधि वैरायटी खणी ईंदा आहियूं। हिन साल बि 50 खां वधीक मौसमी जेको आहे वैरायटी आहे गुलनि जी ऐं हज़ारनि जी तइदाद में गमला रखियल आहिनि ऐं हुन सां गॾोगॾु हिन साल असां फाउंटेन बि हिकिड़ो एड कयो आहे जेको कलरफुल लाइट सां उहो बि असां फंक्शनल कयो आहे। इन्हनि सभिनी जो मक़सदु जेको आहे इन गुलकारी जो ऐं ख़ूबसूरती जो उहो इहो आहे त जीअं असां सुठो माहौल पंहिंजे स्टूडेंट्स खे, पंहिंजे टीचर्स खे ऐं स्टाफ खे प्रोवाइड करे सघूं त जीअं जेका क्वालिटी एजुकेशन आहे उन खे वधि खां वधि सपोर्ट मिली सघे त जीअं असांजे ॿारनि खे सुठी तालीम, सुठो माहौल मिले। इन में ही क्रेडिट जेको आहे असांजे गार्डनिंग स्टाफ जो आहे जिन तमामु घणी महिनत करे 3-4 महीननि खां ही गुल बूटा तयारु कया आहिनि। IBA सखर जो जेको मोटिव आहे त क्वालिटी एजुकेशन ॿारनि खे जेका आहे सॾिजे ऐं हिकिड़ी सुठी इन्वायरमेंट जेका लर्निंग जी उन्हनि खे प्रोवाइड कजे। उन जे लाइ IBA सखर जेतिरी सुठी तालीम ॾिए थो ऐं अंदरि जेको क्लासरूम जो माहौल आहे उन सां गॾु वरी जेको ॿाहिरियों IBA जो लुक आहे उन खे बहितर करण लाइ IBA हेॾो सारो महिनत करे थी ऐं उन में असांजा जेके गार्डनर आहिनि उन्हनि जी वॾी जेका असां महिनत शामिलु आहे ऐं हे जेके बि 40 खां मथे वैरायटियूं आहिनि तव्हां ॾिसो था गुलनि जूं, इहे हू हिते पाण जेका आहे असां नर्सरी में 4 महीना अॻु में शुरू करे ऐं तयारु कनि था ऐं हिते सॼाइनि था। इन सां माहौल ते हिकिड़ो तमामु पॉज़िटिव इम्पैक्ट पए थो ऐं ॿार जॾहिं निकिरे थो क्लास मां मे बी हुनखे स्ट्रेस हुजे, हुनखे का एंग्ज़ाइटी हुजे, पर जॾहिं ॿाहिरि हिन माहौल मां गुज़रे थो त हुनखे उहा स्ट्रेस, उहा एंग्ज़ाइटी ख़तमु थी थिए। ऐं ॿियो त इन्वायरमेंट जे हिसाब सां जेको हे इन्वायरमेंट फ्रेंडली आहे त असां कार्बन फुटप्रिंट्स खे घटि कयूं था। अॻे ई सखर IBA यूनिवर्सिटी पहिरीं यूनिवर्सिटी आहे जेका ग्रीन कैंपस तौरु WWF का रजिस्टर्ड है। स्टूडेंट्स को बिल्कुल ये नहीं कि कंस्ट्रक्शन एक कंक्रीट का जंगल बना दिया जाए। आप देख सकते हैं हर साल की तरह इस साल तो हमारे 15,000 थे लास्ट ईयर, तो इस दफ़ा हमारे मोर देन 18,000 पॉट्स हमने जो कि प्रिपेयर किए हैं, जो कि अक्टूबर में हम स्टार्ट करते हैं विद द प्रोसेस ऑफ द 3 मंथ ड्यूरेशन हमारा होता है। तो हमने 20+ वैरायटीज़ की हैं जिसमें बहुत सारे कलरफुल हैं। उसके अलावा ये है कि हमने फाउंटेन का भी एडिशन किया है, साथ में वैल्यू एडिशन। और इस साल का एग्जीबिशन इंशाल्लाह बहुत ज़्यादा अभी से लोग आना शुरू हो गए हैं, ऑलमोस्ट सीज़न का भी एंड है और सेटिंग भी हमारी कंप्लीट हो चुकी है। और हमारी टीम की बेसिकली टेक्निकल सपोर्ट भी हमारी होती है। हम बीइंग अ सुपरवाइज़र हम अपने उनको गार्डनर्स को गाइड करते हैं। तो बहुत अच्छा, परफेक्ट, प्रोफेशनली बहुत हाई लेवल का काम होता है, जैसा कि आपको नज़र भी आएगा यहाँ पे, आप ले सकते थे। और स्टूडेंट्स के लिए बेसिकली बहुत अच्छा है। IBA जी त तक़रीबन सभिनी खे ख़बर आहे त IBA खे गुलनि जे नाले सां ई सुञातो वेंदो आहे। हे गुलनि जो कमु आहे असां तक़रीबन 16-17 सालनि खां, जीअं तव्हां ॾिसो था नई कंडीशन में असां माना कंदा था अचूं ऐं हर साल असां वटि जेको गुलनि जो आहे माना असां कम खे अञा वधाईंदा आहियूं, घटाईंदा न आहियूं। ख़ासि करे असांजे गुलनि हणण जो मक़सदु इहो आहे त हिते ॿार जेके आहिनि उन्हनि ते तालीम जो लोड तमामु घणो आहे, त इन्वायरमेंट उन में उनजो हुजणु तमामु ज़रूरी आहे। गुलनि खे ॾिसी करे जेके असांजा शागिर्द आहिनि उन्हनि जो माइंड जेको आहे उहो सेट थी वेंदो आहे, उन्हनि जे मथां जेके टेंशन्स हूंदा आहिनि हिन जा तालीम जे लोड जा उहे इलाही घटिजी वेंदा आहिनि। त इन करे असां एजुकेशन जहिड़े हिन इदारे में स्पेशली गुलनि ते कमु घणे में घणो गुल हूंदा आहिनि सिर्फ़ु ख़ूबसूरती लाइ न हूंदा आहिनि,
असां यूनिवर्सिटी में या स्कूल जे ॿारनि लाइ जेको गुल कंदा आहियूं न त हर वक़्तु माना स्टूडेंट पढ़ाईअ में थोरा महदूद हूंदा आहिनि पर अॼु ॿाहिरि निकिरी ॾिसंदा आहियूं त गुलनि खे ॾिसी असां पंहिंजो हिकु फेस ते स्माइल ईंदी आहे ऐं ख़ुशगवार ज़िंदगी मतिलबु उन गुज़ारे जंहिं महिल असां अकेलो फील महसूसु कंदा आहियूं त कॾहिं गार्डन में वेही गुलनि खे ॾिसी करे असां पंहिंजो अकेलेपन महसूसु दूरि करे सघूं था ऐं गुल अहिड़ी ख़ूबसूरत शइ आहिनि सिर्फ़ु को असां अट्रैक्ट कंदा आहिनि ऐं मतिलबु अहिड़ी लव वांगुरु कंदा आहिनि जीअं असां मतिलबु वेही करे इंतिहा मतिलबु तन्हाईअ में वेही करे उन्हनि खे सर्वाइव कंदा आहियूं सर्च कंदा आहियूं त इहे आहिनि छा आख़िर में गुल आहिनि छा इहो ई मतिलबु इन जो मक़सदु इहो आहे पढ़ाईअ रिलेटिव त असां हिन खां ग्रोथ बि थींदी आहे हिन सां गॾोगॾु जीअं त हाणे बहार जो मौसमु अची रहियो आहे जंहिंजे करे हिते स्प्रिंग फेस्टिवल जो इनकाद कयो वेंदो आहे हिकु इलाही ख़ुशगवार मतिलबु हिकिड़ो इन्वायरमेंट आहे जंहिंजे करे माण्हू हिते तव्हां हिकिड़ो पुरसुकून माहौल अचीव करे सघो था एजुकेशन में हिन एनवायरनमेंट जो केतिरो फ़ाइदो आहे केतिरो सुठो लॻंदो आहे हिन एजुकेशन माहौल में इंसान इलाही देरि पढ़ी पढ़ी करे स्ट्रेसफुल माहौल में थी वेंदो आहे हिते अची थोरो तव्हां ख़ुशगवार महसूसु करे सघो था लाइक इलाही स्ट्रेसलेस माहौल केयरलेस माहौल थी वेंदो जीअं तव्हां ॾिसो न जीअं मोस्टली यूनिवर्सिटीज़ हूंदियूं आहिनि त उते गार्डनिंग वग़ैरह न हूंदी आहे या फिर कुझु स्कूल सिस्टम ई तव्हां ॾिसो जिते जेको आहे त काई गार्डनिंग न आहे या फिर फ्लावर्स वग़ैरह न हूंदा आहिनि त उते बंदो जेको आहे न मोटिवेटेड फील न कंदो आहे फ्रेश फील न कंदो आहे मोस्टली हाणे जी इहो एनवायरमेंट हुजे जंहिंमें अगरि ॾिसो तव्हां जेको ग्रीनरी सां जेको आहे त ऑक्सीजन बि मेन जेकी आहे त उनजो फोकस ग्रीनरी ते ई हूंदो आहे त उन हिसाब सां ऑक्सीजन बि थींदी आहे प्लस में जेको हाणे एनवायरमेंट सुठो आहे बंदो अगरि शाम जो वॉक ते निकिरे थो त उन में बि बेटर फील थींदो की मां कंहिं हिकिड़ी सुठी प्लेस ते आहियां ऐं मतिलबु उन सां जेको आहे बंदो मोटिवेट थी वेंदो त उनजी स्टडी बि जाम भली थींदी त उन हिसाब सां ऐं जेको आहे त उहो जेको आहे सुठो परफॉर्म बि करे सघंदो उन हवाले सां गुल जेको आहे या ग्रीनरी जेको आहे हिकु असांजी तबियत ते बहितर असरु विझे थी ठीकु आहे इन करे असांखे जेको आहे पढ़ाईअ में बि मतिलबु इंट्रस्ट पैदा थो थिए ऐं जेको आहे मज़ो बि ईंदो आहे ऐं घणी गर्मी हूंदी आहे अगरि त असां वणनि जी शाम में वेही करे पढ़ी सघूं था मतिलबु सुठो इम्पैक्ट ऐं मतिलबु जेको आहे ब्रेन ते सुठो असरु थी विझे इहा शइ बिल्कुलु जीअं असांखे ख़बर आहे त सर्दी खां बाद में बहार जी मौसम ईंदी आहे त उन हिसाब सां जेकर असां फ्लावर्स खे जेकर त ख़ाली मैदान हुजे या त असांजो एतिरो सुठो इम्प्रेशन न पए या बट हिते त ग्रीनरी ॾिसंदा आहियूं या कलरफुल फ्लावर्स ॾिसंदा आहियूं त असांखे थोरो माहौल असांजो चेंज थी वेंदो आहे इहो असांजे एनवायरमेंट ते तमामु घणो सुठो इम्पैक्ट विझंदी आहे ॿियनि यूनिवर्सिटियुनि में तव्हां ॾिसो ग्रीनरी एतिरी न हूंदी आहे पर IBA में माशाल्लाह हिते ग्रीनरी आहे तव्हांखे हिकिड़ो एजुकेशन मिले थी ॾिसी करे त हीउ केॾो रोल पिया प्ले कनि असांजे एनवायरमेंट में मैं बेसिकली हूँ मुल्तान से मैं यहाँ MBA कर रहा हूँ तो बैचलर जो है वो मैंने फैसलाबाद से किया है वो भी एक पब्लिक यूनिवर्सिटी से लेकिन वहाँ पे भी इतनी ग्रीनरी नहीं देखी मैंने ना मुल्तान में किसी यूनिवर्सिटी में देखी है ना फैसलाबाद में देखी है जितनी ग्रीनरी यहाँ IBA में इन्होंने जश्न 12 पे की हुई है तो मैं तो ये कहता हूँ कि इट इज़ अ वेरी गुड इम्पैक्ट इन मतलब कि आपकी ग्लोबल वार्मिंग पे भी बहुत अच्छा इम्पैक्ट पड़ रहा है इसको जीअं तव्हांखे ख़बर आहे त IB मतिलबु तालीम में त अॻिते आहे ई आहे पर उन सां गॾोगॾु IB पंहिंजे इन्वायरमेंट खे बि पाण सां गॾु अॻिते खणी हले थी जीअं त हाणे स्प्रिंग अची रहियो आहे त मतिलबु डिफरेंट फेस्टिवल्स थींदा आहिनि हिते त जेको असांजो मतिलबु अर्थ जी टेम्परेचर में राइज़ आहे उहो घटाइण लाइ मतिलबु प्लांटेशन कंदा आहिनि ऐं पंहिंजा तव्हां स्प्रिंग फेस्टिवल ॾिसो था डिफरेंट क़िस्मनि जा फ्लावर्स आहिनि त इन में बि IBA जो ॾाढो हथु आहे क्वालिटी एजुकेशन सां गॾु ख़ूबसूरत माहौल IBA सखर जो स्लोगन रहियो आहे जंहिं करे IBA सखर खे पाकिस्तान जे अंदरि ग्रीन यूनिवर्सिटी जो दर्जो बि मिलियल आहे मौसम बहारा में हिन वक़्तु IBA सखर में हज़ारे नवां गुल नज़र अचनि पिया ऐं एग्ज़िबिशन जेका आहे उहा जारी आहे शागिर्द फैकल्टी ऐं इलाइक़े जा माण्हू हिन मौसम बहार में IBA सखर जे गुलो गुलज़ार माहौल में अची इंजॉय करे रहिया आहिनि कैमरामैन सलाउद्दीन सां गॾु जॉन मोहम्मद बहार KTN न्यूज़ सखर।